बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंबर। नाज़रीन, सॼी सिंध में पीपल्स पार्टी जे तरफ़ां खुलियल कचहरियूं मुनक़िद कयूं पियूं वञनि ऐं सिंध जे केतिरनि ई ज़िलनि में इहे खुलियल कचहरियूं थी चुकियूं आहिनि, जिन में मुख़्तलिफ़ जेको आहे वज़ीर उते वञनि पिया। जंहिं ज़िले में उहा खुलियल कचहरी थिए पई, उन ज़िले जो उहो चूंडियल MNA या MP न पियो वञे, ॿिए कंहिं ज़िले जो जेको आहे उहो चूंडियल MP MNA उते वञे पियो ऐं उहो खुलियल कचहरियूं जेको आहे उहो कंडक्ट करे पियो। उते मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे बदमज़गी ज़ाहिर थी आहे, बदनज़मी बि नज़र आई आहे। किथे उते मारकुट कई वई आहे। जेकॾहिं को शिकायतूं करे थो त उनजा माइक बि खसिया विया आहिनि। न रुॻो इहो, पर सजावल में बि हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो जिते हिकिड़े पीरसन खे तशदुद जो निशानो बणायो वियो। सभिनी हंधनि ते इल्ज़ाम इहो आयो, जिन जेके बि तशदुद जा शिकार थिया उन्हनि चयो त फलाणो जेको चूंडियल नुमाइंदो आहे उनजे माण्हुनि मूंखे जेको आहे मारकुट कई आहे, उन्हनि मूंखे मना कयो त हिते शिकायतूं न कजां। न रुॻो इहो, पर खुलियल कचहरियुनि में जेको आहे आम तरह ते जीअं शिकायतूं थींदियूं आहिनि ईअं न हुयो, पर हिकु आवाम जो वॾो तादाद उते मौजूदु हुयो जिन शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। चाहे उहे शिकायतूं हेल्थ जे हवाले सां हुजनि, बुनियादी सहूलियतुनि जे हवाले सां हुजनि, रोडनि जे हवाले सां हुजनि, तालीम जे हवाले सां हुजनि, जेके सहूलियतूं हुयूं ऐं जेके बि शिकायतूं हुननि जे ख़िलाफ़ जेको ठीकु ठाक ॻाल्हि ॿोल कई, ठीकु ठाक उन्हनि शिकायतूं लॻायूं। न रुॻो इहो, पर दिलचस्प ॻाल्हि इहा बि ॾिसण वटां आई त पीपल्स पार्टी जा पंहिंजा ई उहिदेदार जेको आहे उहे दाऊं कंदा रहिया, उहे शिकायतूं लॻाईंदा रहिया, उहे रड़ियूं कंदा रहिया, उन्हनि खां माइक खसिया विया। उन्हनि जो बि जेको इल्ज़ाम हो इहो हुयो त मंज़ूर नज़र माण्हुनि जा कम थियनि था ऐं असांजा कम नथा थियनि। इन समूरे मामले ते पाण डिस्कस कंदासीं। मूंखे पैनल में जॉइन कनि था मीरपुर ख़ासि मां तालिब शर, असांजा रिपोर्टर आहिनि, हैदराबाद मां सलीम मल्ला, कंदकोट मां गुलाम रसूल मीराणी, सजावल मां शबीर समो ऐं टनो मोहम्मद ख़ान मां नियाज़ ख़ाशकेली ऐं जैकबाबाद मां अब्बास गुल मस्तोई। इन्हनि सां पैनल डिस्कशन खां पाण वञण खां पहिरीं सभ खां पहिरीं हिकिड़ी नंढी क्लिप आहे, इहा तव्हां ॾिसो, उन खां पोइ पाण इन ते मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं था। जी साईं, असां अर्ज़ी आहे त आऊं तव्हां को सवाल कोन थो करियां, तव्हां ते इल्ज़ाम थो हणां। गुज़िरियल 10 साल ॿियो त ठहियो, 10 साल जो तव्हां असांखे ॾियो। बदीन में 2007 में यूनिवर्सिटी जो कैंपस क़ाइमु थियो, 20 साल थिया आहिनि, अञा कुझु कोन्हे। अपर सिंध असांजा दोस्त आहिनि, भाउ आहिनि, असांजा वॾा आहिनि। उन पासे 14 खां 24 यूनिवर्सिटियूं आहिनि। ही कराची खां तव्हां हेठि लहो, ठटो, सुजावल, गोलाची, मिठी ताईं का हिकिड़ी यूनिवर्सिटी कोन्हे, हिकिड़ो कैंपस जो छो। बदीन जे 100% माण्हुनि खे गटर मिलियल पाणी मिले थो, इन जो जवाबु केरु ॾींदो? DST हॉस्पिटल ज़िले जी हेडक्वार्टर आहे, अॼु MS ते वेठो आहे आजिज़ धामेरा साहब ऐं चैलेंज कयो कमेटी हींअर ठाहियो, हींअर मूंसां गॾिजियल जेकॾहिं उते एक्सरे न बीहे, उते मेल जो अल्ट्रासाउंड न बीहे, उते एम्बुलेंस न बीहे, उते पीअण जो पाणी न बि वञे त 103 जी चोर जी सज़ा आहे। त हुते कुझु बि न आहे। डेट में दवाऊं बैकूं इस्पताल जे अंदरि कोन्हे, किरोड़ जी करप्शन थियल आहे, किरायो सोलर प्लांट त सभु उते रैली पियो निकिरनि तमामु कैशल बाग, इहे त क़यामत जी निशानी। शुरुआत कयूं था डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल कोटड़ी खां। ज़िले जी वॾे में वॾी अस्पताल आहे। तव्हां हली ॾिसो, ही किले निमा शानदार बिल्डिंग ठहियल आहे, पर अंदरि सहूलियतुनि जी खोट आहे। उतां जो MS DHO लिखी लिखी दाऊं करे थकिजी पिया आहिनि, पर सरकार ॿुधण जे लाइ तयारु कान्हे। महिरबानी करे उन ते बि कुझु अमल थियणु खपे। मुकेश साहब ही म्यूनिसिपल कमेटी ॿोलहड़ी तक़रीबन 2.5 लख पाणी जी आबादी वारो शहर आहे, उते पाणी कोन्हे साईं। जेको नाक़ाबिले पीअण पाणी आहे उहो बि उते पाणी मुहैया कोन्हे। हिते रोड कोन्हनि, हिते रस्ता कोन्हनि। असांखे ॿुधो वञे त असां माण्हुनि सां सिंध जे अंदरि 90% ठेकेदारी निज़ाम कब्ज़े जे अंदरि आहे। ही समुंड न आहे, ही मंसूर न आहे, ही चोटियारो डैम न आहे जिथे लखे माण्हू कमु कंदा आहिनि। सिंध जे अंदरि मिठा पाणी का 5 एकड़ में ठंडा, का 10 एकड़ में आहे। उन में 5 ठेकेदार ऐं मुआगेदार ज़मींदार आहिनि जेके असांजो जीअण जंजाल आहे। मिस्किन माण्हू बचनि जी रोज़ी कयूं या इन्हनि ज़मींदारनि सां विड़ूं। हिते ज़ुल्म लॻो पियो आहे। वञी त हॉस्पिटल, उते दवा कोन्हे, उते डॉक्टर कोन्हे, त पोइ उते गुर्दे जी कोन्हे, उते ECG जी सहूलियत कोन्हे, त माण्हू वञनि केॾां? मीरपुर ख़ासि ज़िलो नंढड़को आहे। महिरबानी करे मथे ॿुधायो, असां सभु सीटूं था खटूं था, पर हिन रिज़ल्ट में जेका असांखे शइ मिले थी, असीं शर्मिंदा आहियूं कि असां जवानियूं भुटनि जो क़बरूं हिननि लाइ कोन ठहियूं कि हिते ब्यूरोक्रेट अचे ख़राब पटी थी वञे। चेयरमैन साहब, असीं अॼु वाइदो था करियूं जे असांजे SP मंशा जे ख़िलाफ़
एक्शन न कयूं त पीपुल्स पार्टी जो ई उहिदेदार ज़िले जो डिप्टी जनरल सेक्रेटरी इन एसपी जे खिलाफ बिल्कुल मुकदली कंहिं पढ़ंदो ऐं दुनिया ॾिसंदी। असीं विझण वारा न आहियूं, उहिदनि जी बि असांखे ज़रूरत न आहे, उहिदा असां कई छॾियलु 43 साल में। नाज़रीन, तव्हां इहा वीडियो ॾिठी जेका असां कंपाइल कई आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते, न रुॻो इहा पर जिते जिते बि इहे खुलियल कचहरियूं मुनक़िद थियूं आहिनि उते इहा ई सूरत हाल हुई, उते ईअं ई बदमज़गी हुई, उते ईअं ई जेको आहे माण्हुनि खे तशदुद जो निशानो बणायो पियो हुयो। केतिरनि ई माण्हुनि खे मुबैना तौर ते अंदरि बि न छॾियो वियो त हू के शिकायतूं करनि, ऐं न रुॻो इहो पर जिन शिकायतुनि कयो त उन्हनि जो इल्ज़ाम इहो ई हुयो त हीअ जेके चूंडियल नुमाइंदनि जा माण्हू आहिनि, चाहे उहे MPA MN जेको इलाइक़े जो तरह जो जेको माण्हू हो, उन जा माण्हू हुते मौजूदु हुआ जेके न ॻाल्हाइण पिया ॾियनि ऐं उन्हनि खां माइक बि खसे रहिया हुआ। सो इन ते वधीक पाण ॻाल्हाईंदासीं। मूंखे मीरपुर ख़ासि में जॉइन कयो आहे तालिब शर ॾांहुं हलूं था त उते खुलियल कचहरी कीअं थी, कंहिं उहा कंडक्ट कई। जी तालिब शर, ॿुधाइजो त मीरपुर ख़ासि में जेका खुलियल कचहरी थी उहा कंहिं कंडक्ट कई, उन में केरु आयो हुयो ऐं उनखां पोइ उते कहिड़ा मामला हुआ, कहिड़ा आसरा ॾिना विया ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं शिकायतूं हुयूं मीरपुर ख़ासि जे अवाम जूं? जी बिल्कुलु अज़मत साहब, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर ख़ासि में सूबाई सलाहकार इस्माइल राहू जे मीरपुर ख़ासि जे डिप्टी कमिश्नर कॉम्प्लेक्स में खुली कचहरी मुनक़द कई वई ऐं खुली कचहरी जेका मुनक़द कई वई उन जो पैगाम जेको आहे हिकिड़ो ॾींहुं सिर्फ़ु शाम खां वठी सुबुह ताणी उनखे सोशल मीडिया ते हलायो वियो। बाक़ी जेको आहे आम पब्लिक लाइ मैसेज को बि न ॾिनो वियो, या को हफ़्ते जो टाइम ॾिनो वञे या 2-3 ॾींहंनि जो टाइम ॾिनो वञे त माण्हुनि खे ख़बर पए त असांजे ज़िले में खुली कचहरी मुनक़द थी रही आहे ऐं उहे शिकायतूं पंहिंजूं खणी अचनि। लेकिन हिते सूरत हाल इंतिज़ामिया उनखे खुली कचहरीअ खे सिर्फ़ु पंहिंजो ई प्रोग्राम बणाए उते पिंडाल लॻाए वियो ऐं उते जेके शहर जा मख़सूस माण्हू हुआ सिर्फ़ु उहे पहुता ऐं कुझु जियाला पहुता जिन खे कुझु आगाही सोशल मीडिया जे ज़रिए या मीडिया वारनि जे ज़रिए पई। बाक़ी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर ख़ासि ज़िले में सूबाई सलाहकार इस्माइल राहू जी निगरानी जेका खुली कचहरी थी उन में शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। उन में न सिर्फ़ु आम पब्लिक हुई पर उन में पीपल्स पार्टी सां तैल्लुक़ रखंदड़ पुराणा जियाला जेके आहिनि उन्हनि वॾे में वॾियूं शिकायतूं कयूं त मीरपुर ख़ासि ज़िलो जेको निंदड़ को शहर आहे, मीरपुर ख़ासि खे न को MPA थो ॾिसे, न पीपल्स पार्टीअ जो को चेयरमैन थो ॾिसे, न मेयर थो ॾिसे, न वज़ीर आला सिंध थो ॾिसे। ही निंदड़ को ज़िलो आहे, हिते सिर्फ़ु मख़सूस माण्हुनि खे मनपसंदि माण्हुनि खे ई तरजीह ॾिनी वञे थी। हेठियां कारकुन जेके आहिनि बुनियादी सहूलियतुनि खां त मरहूम आहिनि। उन खां पोइ जेको आहे पब्लिक खे टाइम ॾिनो वियो त 30 सेकंडनि जे अंदरि अंदरि जेको बि कुझु ॻाल्हाइणो आहे उहो 30 खां 40 सेकंडनि जे अंदरि ॻाल्हाइणो आहे। लेकिन जंहिं 30 या 40 सेकंड खां वधीक ॻाल्हाए पिए त उन खां माइक खसियो पियो वियो या माइक खे बंदि करे उनजी पिन कढी पई वई। उहा ज़िम्मेवारी असिस्टेंट कमिश्नर फिजाबाद जी जेको आहे उनखे ॾिनल हुई ऐं उहा माइक खसींदी बि रही। तक़रीबन माण्हू रड़ियूं कंदा रहिया त सिहत खातो मीरपुर ख़ासि जे डिविज़नल हेडक्वार्टर सिविल अस्पताल आहे, उन में दवाउनि जी अणाहठ आहे त 1122 जी जेका सहूलियत मुयसर कई वई उहे सिर्फ़ु गाॾियूं आहिनि जेके मख़सूस हंधनि ते बीहारियूं वञनि थियूं फोटो सेशन जे लाइ। जेकॾहिं उन्हनि ते कॉल कजे थी त उहे कॉल अटेंड नथी थिए, जेकॾहिं कॉल अटेंड कजे थी त 1 कलाक या 2 कलाकनि खां पोइ उहा मरीज़ खे खणी ऐं अस्पताल पहुचाए थी। जेकॾहिं अस्पताल में मरीज़ पहुचे थो त उहो अस्पताल में इहा सूरत हाल आहे, उते डॉक्टर मौजूदु न आहिनि, उते सिर्फ़ु वैक्सीनेटर मौजूदु आहिनि ऐं उहे रेफर सेंटर ईअं चइजे त मीरपुर ख़ासि सिविल अस्पताल हिकु रेफर सेंटर बणियल आहे ऐं उनखे फौरी तौर ते तिबी इमदाद ॾेई हैदराबाद अस्पताल ॾांहुं रवानो कयो थो वञे। जॾहिं इन खां पोइ जेको सूरत हाल थी उन खां वधीक जेको मीरपुर ख़ासि ज़िलो आहे हिन वक़्तु मंशात जो गढ़ बणियल आहे। मंशात जे ख़िलाफ़ जेको आहे तक़रीबन 40 सैकड़ो माण्हुनि दाहूं कयूं ऐं उन में मंशात लाइ इहो SSP मीरपुर ख़ासि जेको आहे मंशात जा मुख़्तलिफ़ थरपारकर सां तैल्लुक़ रखंदड़ डीलर आहिनि या सांगर ज़िले सां तैल्लुक़ रखंदड़ डीलर आहिनि, उन्हनि सां बिज़ाद ख़ुदि डीलिंग करे मंशात आइस चर्च। अच्छा तालिब, इहो ॿुधाइजो त उते सभु शिकायतूं ज़ाहिर थी वियूं, उन खां पोइ फाइनल छा थियो, उनजो लुबाब छा निकितो त आया इहे मसइला हल थींदा न थींदा? बसि फोटो सेशन थियो, खुलियल कचहरी थी,
अॻियां चेयरमैन साहब खे जेको आहे उहो रिपोर्ट मिली वेंदी त असां खुलियल कचहरी करे रहिया आहियूं, छा निकितो फाइनल उते नतीजो छा निकितो? सर नतीजो सिर्फ़ इहा ई हिदायत कई वई डिप्टी कमिश्नर खे, जेका मुख्तियार तहलका हुसैन बख्श मरीअ में 40 खाता तब्दील कया विया आहिनि, उहा डिप्टी कमिश्नर खे हिदायत कई वई त उहे दरख़्वास्त वठो। बाक़ी न कंहिं मंशियात जो एक्शन खयो वियो, न एसपी खां को पुछाणो कयो वियो त हेॾी वॾी तबाही लॻी पई आहे, असांजो नौजवान तबाह थी रहियो आहे, उनखे बचाइण लाइ कहिड़ा उपाउ वरिता वञनि या मंशियात जी रोकथाम लाइ कहिड़ा उपाउ वरिता वञनि, का बि ॻाल्हि कोन थी सघी। सिर्फ़ु का बि ॻाल्हि कोन थी सघी, सिर्फ़ु फोटो सेशन। तव्हांजी वॾी महिरबानी तालिब शर। तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी मीरपुर जी। मीरपुर में न रुॻो इहो थियो त उते शिकायतूं 30 सेकेंडनि जो टाइम ॾिनो वियो, 30 सेकेंडनि खां पोइ जेको माइक बंदि करण जो जेको निज़ाम हो, उहो जेको इको साउंड ते जेको कंट्रोल हो, उहो असिस्टेंट कमिश्नर जे अॻवाणीअ में उनजे स्टाफ खे ॾिनल हो त को माण्हू 30 सेकेंडनि खां न ॻाल्हाए। उहो 30 सेकेंडनि में कहिड़ो माण्हू पंहिंजो मसइलो ॿुधाए सघंदो? न रुॻो इहो, न सिर्फ़ु मीरपुर जी सूरत हाल आहे, पर सिंध जे हर शहर में जेको आहे इहो बि कयो वियो त मीडिया खे हुते एंट्री न पई ॾिनी वई, पोइ ज़ोरी ज़बरदस्ती जेको आहे उहो मीडिया हुते पहुती आहे। कहिड़े हंधनि ते त मीडिया खे रोकियो वियो, ख़ासि करे हैदराबाद में त पहिरीं इहो मैसेज हलायो वियो त मीडिया खे हुनजी दावत न आहे खुलियल कचहरी जी, पोइ उहा मीडिया एन टाइम ते हुते घुराई वई। ऐं न रुॻो इहो त सिर्फ़ु दावतुनि जो सिलसिलो न आहे, पर डिस्क्लोज़ कयो वियो हुयो सॼो मामिलो त खुलियल कचहरी किथे आहे। सिंध जे केतिरनि ई शहरनि में मीरपुर जी या ॿियनि शहरनि में बि ईअं ई थियो। हिकु राति पहिरीं जेको आहे मख़सूस माण्हुनि खे मैसेजिस मिलिया, उन्हनि खे जेको आहे फेसबुक ते पोस्ट रखी वई त खुलियल कचहरी मुनक़िद थी रही आहे। उहो ॿिए ॾींहं ते उहा खुलियल कचहरी थी, जंहिंमें घणे भाङे जेको अंग आहे उहो पीपल्स पार्टी लाॻापियल माण्हुनि सां हुयो। पर न रुॻो इहो, पर उते बि जेके माण्हू मौजूदु हुआ पीपल्स पार्टी लाॻापियल माण्हुनि पिणु इहे शिकायतूं कयूं त उन्हनि जा कम नथा थियनि, उहे आवाम में नथा वञी सघनि, उहे माण्हुनि जे विच में नथा वञी सघनि, त खान पुछाणो थिए थो त कम छो नथा थियनि। जिन जा कम थियनि था उहे मख़सूस टोलनि जा माण्हू आहिनि। पीपल्स पार्टी उहिदेदारनि पाण पंहिंजे उहिदेदारनि ते जेको आहे पंहिंजे अॻवाननि ते जेको आहे छिती तनक़ीद कई, जंहिं ते पिणु माइक बंदि कया विया ऐं माण्हुनि खे चयो वियो त मोबाइल बि बंदि कयो, उते वीडियोज़ न ठाहिण ॾिनियूं वयूं। हिकिड़ी जीअं कॉर्नर गॾिजाणी थींदी आहे उहा सूरत अख़्तियार करे वई केतिरनि ई हंधनि ते। सो इहा सॼी सूरत हाल हुई, न रुॻो इहो, पर केतिरनि ई हंधनि ते जेको आहे बदमज़गी बि ज़ाहिर थी वई। ऐं हैदराबाद हलूं था, हैदराबाद मां असांखे सलीम मल्लाह जेको आहे जॉइन कयो आहे, उते अज़रा पेचू उहा कंडक्ट कई। जी सलीम मल्लाह ॿुधाइजो त हैदराबाद जी जेका खुलियल कचहरी उहा कीअं रही ऐं उते अज़रा पेचू कहिड़ा हुकुमनामा जारी कया, लुबे लुबाब छा निकितो, नतीजो छा निकितो, कहिड़ियूं शिकायतूं हुयूं? जी जी बिल्कुलु। सिंध जे ॿियनि ज़िलनि जी जेको आहे हैदराबाद जे सर्किट हाउस में बि जेका खुलियल कचहरी मुनक़िद कई वई, जंहिंमें सिहत जी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूओ साहिबा उते शिरकत कई हुई। हैदराबाद डिवीज़न जा जेके आला ऑफिसर हुया उहे हिते मौजूदु हुया। जी हा। सर्किट हाउस जे हवाले सां आम जेका माण्हुनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, इहा शिकायत हुई त उन्हनि खे जेको आहे या त अंदरि इंटर थियणु न ॾिनो वियो, या जेके इंटर थिया उन्हनि खे सवाल करण न ॾिना विया। उन्हनि जो इहो इल्ज़ाम हुयो त ही जेका खुली कचहरी हुई सॼी प्लांटेड हुई, पर तंहिं बावजूदि कुझु जेके माण्हू हुया जिनमें अयाज़ चुनियो समेत मुख़्तलिफ़ जेके शख़्सियतूं, उन्हनि जेको आहे न मुख़्तलिफ़ इशूज़ ते ॻाल्हायो। ख़ासि तौर ते सिविल अस्पताल हैदराबाद में मेडिसन न मिलण, उते जेके मुख़्तलिफ़ जेका मशीनरी आहे उते ख़राबु हुजण। हिकु वकील ज़रदारी साहिबु हुयो, उन इहो इल्ज़ाम आयो त हुनजो जेको पुटु आहे, नौजवान पुटु, उहो डॉक्टरनि जी बेहसी ऐं लापरवाही सबबु जेको आहे फोत थियो हुयो। इन खां अलावा फिल्टर प्लांट्स जे हवाले सां बि शिकायतूं साम्हूं आयूं। दावा कई वेंदी आहे त हैदराबाद शहर खे फिल्टर थियल जेको पाणी आहे उहो ख़राबु कयो पियो वञे, पर शहरनि जी शिकायतूं हुयूं त जेके हैदराबाद जा 7 फिल्टर प्लांट आहिनि उते जेको क्लोरिन ऐं ॿियूं जेके घुर्बल शयूं आहिनि उहे फ़राहम न पई कई वञनि, जे सबबु शहरी जेके आहिनि न उहो रहा वाटर पीअण ते मजबूर आहिनि। जॾहिं त रेवेन्यू समेत मुख़्तलिफ़ जेके शयूं हुयूं, रोड्स न थियणु, बेनज़ीर फ्लाईओवर जेका आहे उहा कंप्लीट न थियणु समेत केतिरियूं शिकायतूं साम्हूं आयूं। अज़रा पेचूओ उन मौक़े ते जेके अफ़सरान साहिबान हुया उन्हनि खे इहे हिदायतूं जारी कयूं त इहे फौरी तौर ते जेके मसइला उहे हल कया वञनि। जी सही। अच्छा, सिर्फ़ु इहे हिदायतूं जारी कयूं ऑफिसरनि खे, बाक़ी ॿियो को अहिड़ो को हिकमत अमली कोन ते पॉइंटेशन का कुझु बि न थी, बसि रगो हिकिड़ी गॾिजाणी थी, हुन में बसि ऑफिसरनि खे जीअं त उहो ऑलरेडी हुकुमनामा हूंदा न माण्हुनि जा कमु कयो, बसि ईअं ई थिया त हुते ऑफिसर मौजूदु आहिनि, उनखे चयो आहे माण्हुनि जा मसइला हल कयो। ॾिसो, तव्हां इन ॻाल्हि मां अंदाज़ो लॻायो त सर्किट हाउस में जेका खुलियल कचहरी मुनक़िद कई वई हुई उते पहिरीं मीडिया खे मैसेज जारी कयो वियो त सुबुह जो 10 वॻे
तव्हां खुलियल कचहरी जेको आहे अटेंड कजो। पर जस्ट 15 मिंटनि खां पोइ वापसि मैसेज आयो त असां माज़रत खां आहियूं ऐं जेकॾहिं जेको आहे सहाफ़िन हज़रातनि खे घुराइणो हूंदो त तव्हांखे असां ॿीहर मैसेज कंदासीं। मक़सदु इहो आहे त ही जेके सहाफ़ी हूंदा आहिनि उहा रिफ्लेक्शन हूंदो आहे न, उन्हनि खे ई जेको आहे उहो बैन कयो वियो त जेको आहे तव्हां जेको आहे कैमरा समेत नथा अची सघो। उन खां पोइ अज़रा पेचूअ साहिबा सां असां जेको आहे ॻाल्हाइण जी कोशिशि कई त उन बि जेको आहे ॻाल्हाइण जे बजाए उहे अज़रा पेचूअ साहिबा जेको आहे गाॾी में वेही रवानी थी वयूं। रिवायती जेके हिदायतूं थींदियूं आहिनि उहे त जारी कयूं वयूं आहिनि, पर जीअं आम जेके माण्हू हूंदा आहिनि शिकायतूं त हैदराबाद में सवनि न बल्कि हज़ारनि जी तादाद में आहिनि। उहो ई जेके असांजी आम माण्हू ख़ासि तौर ते जेके ॿाहिरि बीठल माण्हू आहिनि उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि जो चवणु हुयो त असांखे त ओचितो ख़बर पई आहे त खुलियल कचहरी जेको आहे का मुनक़िद कई पई वञे, पर जेका खुलियल कचहरी जे हवाले सां जेके हुननि जा इल्ज़ाम हुया त ही सॼी जेका खुलियल कचहरी उहा प्लांटेड आहे ऐं मख़सूस जेके हुननि जा माण्हू हुया सवाइ हिकु अधु माण्हू खे छॾे करे मख़सूस जेके माण्हू हुया उन्हनि खे ही सवाल कराया विया त जीअं जेको आहे मिनिस्टर साहिबा जेका आहे उहा हैदराबाद मां मुतमिन थी हली वञे। ठीकु आहे वॾी महिरबानी सलीम मला। नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था ऐं वधीक ते ॻाल्हाईंदा ॾिसंदा रहो। अॼु जी ॻाल्हि नाज़रीन अॼु जी ॻाल्हि में हिकु ॿीहर भलीकार ऐं सिंध में खुलियल कचहरियुनि में जेको आहे जेके खुलियल कचहरियूं थी आहिनि उहे बंदि, अवाम लाइ दरवाज़ा बंदि ऐं उन ते ई पंहिंजी डिस्कशन जारी हुई। जेकबाबाद हलूं था, जेकबाबाद मां असांखे जॉइन कयो अब्बास गुल मस्तोई साहिबु। जी अब्बास गुल मस्तोई, ॿुधाइजो त छा सूरत हाल हुई जेकबाबाद जी खुलियल कचहरी में जेका ॼाम इकरामुल्लाह धारे जो जेको आहे कंडेक्ट कई हुई, पोइ उते ॿुधायो पियो वियो त पुलिस खे तलब करणो पियो ऐं माण्हुनि खे रोकियो वियो त तव्हां शिकायतूं न कयो। जी ॾिसो, जेके खुलियल कचहरी ॿुधाई थी वञे, जीअं पीपल्स पार्टी तरफ़ां सूबाई वज़ीरनि खे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मोकिले करे उते खुलियल कचहरियूं लॻायूं थियूं वञनि त जीअं जेके आवाम जा जेके इशूज़ आहिनि, आवाम जा जेके मसइला आहिनि उहे बराए रास्त ॿुधी सघजनि। पर जेकबाबाद में जेका खुलियल कचहरी हुई, सूबाई वज़ीरा जाम इकरामुल्लाह धारे जो साहिबु उहो जॾहिं हिते आयो डीसी ऑफिस में, पहिरियां ई हू आयो त डीसी ऑफिस में वञी करे हुन डिप्टी कमिश्नर साहिब सां मुलाक़ात कई। हुन खां बाद में जेका ज़िले इंतिज़ामिया आहे उन्हनि हिकिड़ी फिक्स हिकिड़ी कचहरी कराए छॾी हुई। फ्रंट सीटनि ते पीपल्स पार्टी जा जियाला जेके हुया उन्हनि खे विहाए छॾियो हुयो ऐं उन्हनि खे महकूं हथनि में ॾेई करे उन्हनि खे शुरू में उन्हनि जीए भुट्टो जा नारा हणाया, MNA MPS जी तारीफ़ कराई। जॾहिं बाद में पोइ सीटनि ते जेके समाजी अॻुवान वेठा हुया, जंहिंमें जमात इस्लामी जा हुया ऐं अहले तशय्युद जा अॻुवान हुया, उन्हनि दाहूं कयूं त बाबा जेकबाबाद ज़िले में जेके रोड आहिनि उहे खंडरात बणियल आहिनि। शहर जो जेको मेन जेको रोड आहे उनखे 4 साल थी विया आहिनि, उहो जेको नाहे ठही सघियो, उन जा पैसा बि जारी थी विया आहिनि ऐं उन्हनि खे दाऊं कयूं त उहो जेको बासर जेके ठेकेदार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ डिप्टी कमिश्नर का कार्रवाई कोन थो करे, सूबाई जेको वज़ीर आहे वर्क्स एंड सर्विसिस जो उहो को कार्रवाई कोन थो करे। चओ तरफ़ पूरो जेको शहर आहे उहो खंडर बणियल आहे, माण्हुनि खे अचण वञण में वॾी तकलीफ़ आहे ऐं उन्हनि दाऊं कयूं। ऐं जॾहिं खुली कचहरी में महक ते ॻाल्हाइण वारनि जो तादाद ख़तमु थियो त जेके ग़रीब मिसकिन माण्हू हुया तक़रीबन 30 खां 35 माण्हू जेके हुया कतार करे बीठल हुया, उन्हनि कोशिशि कई त असां सूबाई वज़ीर सां मिलूं ऐं उनखे पंहिंजा जेके आहिनि त मसइला ॿुधायूं त उन्हनि खे अॻिते वञण ई न ॾिनो वियो। इवन जो उतां जो जेको ज़िले इंतिज़ामिया जा माण्हू हुया पुलिस सां गॾिजी करे उन्हनि खे धिका ॾेई करे स्टेज तां हेठि लाथो वियो, उन्हनि खे ज़बरदस्ती उन्हनि खे धिका ॾेई करे पोइ हिते हटायो वियो। ऐं जॾहिं खुलियल कचहरी ख़तमु थी, सूबाई वज़ीर मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई त मीडिया ते मेरा टीवी तरफ़ां असां इहो सवाल कयोसीं त माण्हुनि तव्हां खां ज़िले में वर्क्स एंड सर्विसिस में अरबे रुपयनि जी करप्शन बाबति सवाल कयो त तव्हां जवाबु छो कोन ॾिनो? त सूबाई वज़ीर चवणु लॻो त मूंखे त हिन ॻाल्हि जी ख़बर ई कोन्हे त हाणे रोडनि ते केतिरा पैसा आया आहिनि ऐं कहिड़ा मसइला आहिनि, मां उन्हनि बाबति कहिड़ो जवाबु ॾेई सघां थो, इहो त उन्हनि जो ज़िले इंतिज़ामिया जो कमु आहे। हाणे ॿुधायो जॾहिं तव्हांखे इहा ख़बर ई न आहे, तव्हां पंहिंजो मसइलो हल ई कोन था करे सघो त हीअ खुलियल कचहरी लॻाइण जो मक़सदु छा आहे? डिप्टी कमिश्नर त हूअं ई वीचारो जेको आहे हुनजे हथ में ई कुझु कोन्हे, उहो त हूअं ई जीअं हितां जा बासर जेके माण्हू करनि था उहो कंहिंसां ॻाल्हाए सघे कोन थो, को एक्शन खणी सघे कोन थो। जेकॾहिं सिंध हुकूमत हिकिड़े सूबाई वज़ीर खे मोकिले थी त तव्हां लाइव वञी करे बराए रास्त माण्हुनि जा मसइला ॿुधो ऐं सूबाई वज़ीर चओ त मूंखे हिन इशूज़ जी का ख़बर ई न आहे त असां ईअं सम्झूं था हीअ खुलियल कचहरी हिकिड़ो ढुंग हुयो, हीअ आवाम सां हिकिड़ो मज़ाक थी सघे थो जो आवाम जी अञा वधीक तब्दील कई वई ऐं माण्हुनि खे धिका ॾिना विया। जी सही। अच्छा, जिन माण्हुनि खे धिका ॾिना विया उहे केरु माण्हू हुआ, किन पे धिका ॾिना, उन खां पोइ आख़िर में थियो छा, नतीजो छा निकितो, या खुलियल कचहरी जो छा थियो? बसि डीसी खे चई विया त मसइला हल कजो या ॿियो को हुकुमनामो जारी थियो, कहिड़ो आसिरो ॾिनो वियो? रेवेन्यू डिपार्टमेंट जे ख़िलाफ़ शिकायतूं थी आया, सम्झो त रेवेन्यू डिपार्टमेंट वारनि हुनखे अॻिते वधण ॾिनो। जी हा, उनखे अॻिते शिकायत करणु ॾिनी कोन
ऐं हिकिड़ो माण्हू हुयो उन्हनि डबल 2 जे ख़िलाफ़ शिकायत खणी आया, उनखे अॻिते शिकायत ॿुधण कोन ॾिनी वई। अस्पतालनि जी ख़राब सूरत हाल ते शिकायत खणी आया, उन्हनि खे शिकायत ॿुधण कोन ॾिनी वई। मां ईअं सम्झां थो त हीअ जेका खुलियल कचहरी हिनजे अवाम खे बराह रास्त को बि फ़ाइदो न आहे मिलियो। सही, ठीकु आहे। अब्बास गुल मस्तोई तव्हां आगाह कयो, वधीक तव्हां खां पुछंदासीं। नाज़रीन, इहा सूरत हाल हुई जैकबाबाद जी, जिते मतिलबु माण्हुनि जे अॻु में ई जेको आहे प्लांटेड तरीक़े सां जेको आहे जियालनि खे ऐं मुबैना तौर ते जियालनि खे ऐं उतां जे हामी माण्हुनि खे विहारे वियो। त जीअं ई खुलियल कचहरी शुरू थी त उन्हनि जेको आहे तूं हाजी मां गाज़ी आहे जेके आहिनि छा चवंदा आहिनि नारा आहियां, ऐं उहे पोइ तक़रीरूं शुरू थियूं। जंहिं महिल मसइला ॿुधण जो वक़्तु आयो, जंहिं महिल पोयां माण्हुनि दाहूं कयूं त उन्हनि खे ॻाल्हाइण न ॾिनो वियो। ऐं उनखां पोइ हिकिड़ी वीडियोज़ आयूं साम्हूं, जंहिंमें पुलिस जेको आहे आवाम खे जेको आहे छड़ विछड़ करे रही आहे, उनखे धिका ॾेई ॿाहिरि कढी रहिया आहिनि माण्हू जेके उते मिसकिन शिकायतूं खणी पहुता, जेके पंहिंजे दर्दनि जे दरमान जे लाइ उते आया हुआ, आसरो खणी आया हुआ, त उनजा मसइला ॿुधा वेंदा, पर उनजा मसइला न ॿुधा विया। न रुॻो इहो, पर उते करप्शन जो तमामु घणियूं दाहूं थियूं, मुख़्तलिफ़ खातनि में जेके करप्शन हुई उन जूं ठीकु ठाक दाहूं थियूं। उन ते बि जेको आहे सूबाई वज़ीर जेको पंहिंजो को उते रिएक्शन ज़ाहिर न कयो ऐं चयो त मां छा थो करे सघां। न रुॻो इहो त, पर उते माण्हुनि इहो पाण चयो त बाबा हीअ जेका ज़िले इंतिज़ामिया आहे उहा यरगमाल बणियल आहे, DC खां वठी वेंदे जेके बि हेठि कामोरा आहिनि उहे मुख़्तलिफ़ आला शख़्सियतुनि जे चवण ते हलनि था, आवाम जो को कमु नथा कनि। उन ते बि जेको आहे इकराम लधारी साहिबु को रिएक्शन न ॾिनो, उते बि जेको आहे उन ते का ॻाल्हि ॿोल न थी। सो इहा हिकिड़ी खुलियल कचहरी जंहिंमें कोशिशि इहा कई वई त दर बंदि हुजनि, पर जंहिंमें ज़ोरीअ माण्हू जेके पहुता त उन्हनि खे ॻाल्हाइण न ॾिनो वियो ऐं पुलिस जे ज़रिए उन्हनि सां जेको आहे बदतमीज़ी करे, उन्हनि सां बदसलूकी करे उन्हनि खे पिंडाल मां ॿाहिरि कढियो वियो ऐं को नतीजो न निकितो। उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी कॉर्नर गजाणी थी। उनखां पोइ जेको आहे उतां जा जेके चूंडियल नुमाइंदा उन्हनि जे ई माण्हुनि अची पंहिंजे चूंडियल नुमाइंदे जी जेको आहे उहा तारीफ़ कई। रुॻो जैकबाबाद जी इहा सूरत हाल न आहे, सिंध जे ॿियनि शहरनि में बि जेको आहे ईअं ई थियो। उते बि जेको आहे बार बार ऐलान कया पिया विया त महिरबानी करे मोबाइल बंदि कयो, वीडियोज़ बंदि कयो, मीडिया खे जेको आहे अचणु न पियो ॾिनो वियो, उते हर्डल्स पैदा कयूं पियूं वञूं। न रुॻो इहो, पर तव्हां इहो बि ॾिठो हूंदो त जिते बि इहे खुलियल कचहरियूं थियूं उते अक्सर जेके बि सूबाई वज़ीर विया आहिनि या चूंडियल नुमाइंदा विया आहिनि, उते उन कंहिं बि मीडिया सां न ॻाल्हायो आहे। उहे बसि पिंडाल मां जीअं ई उथिया आहिनि सिधो गाॾीअ में वेही वरी उतां रवाना थी विया आहिनि, या वरी जेको आहे उते जंहिं शहर में विया आहिनि उतां चूंडियल नुमाइंदे जी तरफ़ां जेका ख़ातिर तवाज़ा उते कई वई आहे, उन्हनि जे हाउसिस ते जेको आहे उन्हनि जा डिनर ऐं लंच थिया आहिनि। सो न रुॻो इहो, पर सवाल इहो थो पैदा थिए त इहे खुलियल कचहरियुनि जो मक़सदु छा आहे, ऐं जेकॾहिं मक़सदु आवाम जा मसइला ॿुधणु आहे त पोइ उन आवाम खे जेको आहे तव्हां परे छो रखियो आहे, उन आवाम खे जेको आहे उनजा मसइला छो न ॿुधाया विया आहिनि। टंडे मोहम्मद ख़ान हलूं था, नियाज़ ख़ाशखेली असांखे जॉइन कयो आहे। जी नियाज़, ॿुधाइजो त टंडे मोहम्मद ख़ान जी खुलियल कचहरी कीअं रही? जी बिल्कुल, टंडे मोहम्मद खान में वज़ीर दाख़िला सिंध ज़ियाउल हसन लंचार जी सदारत में अवामी मसइलनि जे हल लाइ खुलियल कचहरी थी गुज़री हुई। खुलियल कचहरी में वज़ीर दाख़िला जे ख़िताब दौरान पुलिस खाते में वेटिंग में रहिजी वियल उम्मीदवारनि दावूं कयूं त कंहिं रोज़गार ॾिनो वञे। उन खां सवाइ आयल माण्हुनि शिकायतुनि जा दफ़्तर खोले छॾिया, मगर खुलियल कचहरी जो माहौल उन वक़्तु बदमज़गी जो शिकार थी वियो जॾहिं उते मौजूदु जियालनि पारां माइक सिर्फ़ पीपल्स पार्टी जे हिमायती माण्हुनि हवाले करण वारे अमल ख़िलाफ़ खुलियल कचहरी में उन्हनि माण्हुनि जिन खे मसइला बयानु करण लाइ माइक न पे ॾिनो वियो, उन्हनि खुली कचहरी दौरान हकलूं करे माइक हासिल कयो। जॾहिं त वरी ॿिए पासे वज़ीर दाख़िला कचहरी खे ख़िताब कंदे चयो त हिन कचहरी जो मक़सदु अवाम सां सिधो संदो राब्तो मज़बूत करणु ऐं शहरनि जा मसइला ॿुधी उन्हनि ते फौरी क़दम खणणु आहे। सही। हिन ॿुधायो त बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते इत्तफ़ाक़ आहियां। उन मौक़े ते हिन ऐलान कया त टंडे मोहम्मद खान अंदरि ड्राइविंग लाइसेंस जो निज़ाम मुकमल तौर कंप्यूटराइज़ कयो वेंदो जीअं शहरनि खे वधीक सहूलियतूं मुहैया थी सघनि। उन सां गॾु नवनि थाणनि में वुमेन सेंटर क़ाइमु कया वेंदा त जीअं औरतुनि जा मसइला मुयसर नमूने हल थी सघनि। हिन वधीक चयो त DC ऐं SSB रिपोर्ट पेश कनि ऐं जेकॾहिं ज़रूरत साबित थी त नवां थाणा बि मंज़ूर कया वेंदा। खुलियल कचहरी में वज़ीर दाख़िला मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जे ऑफिसरनि खे मौक़े ते ई अवामी मसइलनि जे हल लाइ हिदायतूं बि जारी कंदो रहियो। सही। खुलियल कचहरी में मिलियल शिकायतुनि ते ॿिया बि अहम ऐलान कया विया, जिन में वज़ीर दाख़िला समूरे ज़िले जे SHO ख़िलाफ़ इंक्वायरी जा हुकुम जारी कया जॾहिं त मंशा जे मामलनि में मुलविस पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त जांच शुरू करण जो हुकुम ॾिनो वियो। हिन SSP खे बि हिन मामले ते हिदायत कई त रिपोर्ट वक़्तसर पेश कई वञे ऐं जेकॾहिं कंहिं बि ऑफिसरी ते गफ़लत साबित थी त बिना कंहिं रिआयत जे सख़्त क़दम खयां वञनि। तइलीमी मामलनि में वज़ीर दाख़िला अवामी शिकायत ते कार्रवाई कई, जंहिंमें एजुकेशन वक्फ खाते जे एग्जीक्यूटिव इंजीनियर नाए सठियो ऐं सुपरिटेंडेंट इंजीनियर जावेद शेख खे गैर हाज़िरी ते मुअतल कयो वियो ऐं तइलीम खाते खे वधीक जांच जी हिदायत कई वई। सही। ठीकु। उन खां सवाइ
न्याज़ इहो ॿुधाइजो त बदनज़मी हुते कीअं थी ऐं उहा चवनि था त हुते टंडे मोहम्मद ख़ान में घरू वज़ीर जी मौजूदगी में ठीकु ठाक बदमज़गी थी आहे, उहा छा मामिलो हुयो? जी साईं, उहो अर्ज़ु कयां थो तव्हांखे। उन खां सवाइ बि खुलियल कचहरी में केतिरे मरहलनि ते सख़्तु बदनज़मी ॾिसण में आई। पीपल्स पार्टीअ ज़ियालनि ऐं पुलिस एहलकारनि तरफ़ां आम शहरियुनि खे रोकण ऐं संदन आवाज़ दॿाइण सबबि माहौल में घोड़ थींदो रहियो। कचहरी दौरान इंसानी हक़नि जे अॻवान गुलाम यासीन समूह खे ॻाल्हाइण खां रोकियो वियो ऐं जॾहिं हिन मज़ामत कई त संदन हथ मां माइक खसियो थिए वियो। हिन सूरताल ते MPA सैयद एजाज़ शाह बुखारी मुदाख़लत कई, जंहिं बहितर गुलाम यासीन खे ॿीहर माइक ॾेई खेसि ॻाल्हाइण जी इजाज़त ॾिनी वई। पंहिंजे बयान में हिन इल्ज़ाम हयो हो त टंडो मोहम्मद ख़ान में कुझु पुलिस एहलकारनि जी सरपरस्ती हेठि मंशियात जो कारोबार हली रहियो आहे। उन इंकशाफ ते जी साईं। अच्छा, वधीक जेको आहे माण्हुनि खे कहिड़ियूं शिकायतूं, कहिड़े खाते सां शिकायतूं हुयूं जेके उन्हनि ॿुधाइण पिया चाहियूं? जी 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 साईं, उहा तव्हांखे ॿुधाए टंडो मोहम्मद ख़ान जेको आहे हिन वक़्तु मुख़्तलिफ़ मसइलनि में माना घेरियल आहे। टंडो मोहम्मद ख़ान जे जेकी मौजूदा कंडीशन आहे, जेको माण्हुनि जो वधि खां वधि जेको सभिनी मसइलनि ते माण्हू ॻाल्हायो, उन में जेको बुनियादी जेके शयूं आहिनि उन में इहे हिते मौजूदा सूरताल जेकी आहे टंडो मोहम्मद खां इंतिहाई बदतर आहे। शहरनि खां वठी ॻोठनि ताईं रोडनि जा हाल अख़्तर, निकाल जो निज़ाम ज़बून, सफ़ाई जो फिक़दान, पाणी ऐं बिजली जहिड़ियूं बुनियादी सहूलियतूं माण्हुनि लाइ अज़ाब बणियल आहिनि। इस्पतालुनि में सहूलियतुनि जी खोट, तइलीम लाइ गैर संजीदगी। हालत हीअ आहे त शहर अंदरि गुज़िरियल 10 ॾींहनि खां वाटर सप्लाई जो पाणी बंदि आहे। ज़िले जी तरक़ी मसइलनि गुज़िरियल 10 ॾींहनि खां वाटर सप्लाई जो पाणी बंदि आहे। ठीकु आहे नियाज़ ख़ाशख़ली, महिरबानी तव्हांजी। तव्हां टंडे मोहम्मद ख़ान जी खुलियल कचहरी जो हाल अहवाल ॿुधो, जंहिंमें घरू वज़ीर ज़िया लंजार पाण हुते मौजूदु हुयो ऐं हुते केतिरा ई भेरा बदमज़गी थी, माण्हुनि खे ॻाल्हाइण ॾिनो वियो। एतिरे क़दुरु जो इंसानी हक़नि जा जेके अॻवान हुआ उन्हनि खां माइक खसियो वियो। सो नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ वापसि अचूं था ऐं वधीक तव्हांखे ॿुधायूं था। ॾिसंदा रहो अॼु जी ॻाल्हि। नाज़रीन, जी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार। तव्हां मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेका खुलियल कचहरी थी आहे उन जो हाल अहवाल ॿुधो। हैदराबाद, मीरपुर ख़ासि ऐं जेकबाबाद, टंडो मोहम्मद ख़ान जी तव्हां सूरत हाल जो जाइज़ो पाण वरितो, ॾिठो। कंदकोट हलूं था। गुलाम रसूल मीरानी असांखे जॉइन कयो आहे। जी गुलाम रसूल मीरानी, ॿुधाइजो त कंदकोट में जेका खुलियल कचहरी थी उते छा थियो ऐं छा उते नतीजो निकितो, कहिड़ा हुकुमनामा जारी थिया, आवाम कहिड़ियूं शिकायतूं कयूं? जी गुलाम रसूल मीरानी साहब। जी बिल्कुल, सूबाई वज़ीर औकाफ़ उशर ज़कात ऐं मज़हबी अमूर जो जेको आहे सूबाई वज़ीर आहे रियाज़ हुसैन शिराज़ी, उहो अॼु कंदकोट पहुतो। ज़िले कॉम्प्लेक्स में खुलियल कचहरी कई। खुलियल कचहरी में जेको आहे त ज़िले काउंसिल जो चेयरमैन, वाइस चेयरमैन, डिप्टी कमिश्नर, SSP समेत जेको आहे सरकारी खातनि जे अमलदारनि, शहरियुनि, सहाफ़िन, वकीलनि ऐं PP जे अॻुवाननि में वॾी अंग में शिरकत कई। ऐं खुलियल कचहरी में जेको आहे त शहर जे ज़िले अंदरि जेको आहे त अमन अमान जी सूरत हाल, क़बीलाई जहिड़नि, शहर जे ड्रेनेज, DHQ इस्पताल, कंदकोट जे कब्रिस्तान न हुजणु ऐं चेस्ट पेन सेंटर जी सहूलियत न हुजणु, पुलिस लाइन, सहाफ़िन ऐं वकीलनि जी कॉलोनी, उशर ज़कात जे चेयरमैन जी मुक़ररी, बिजली जी लोड शेडिंग, डॉक्टरनि जी गैर हाज़िरी ऐं ॿियनि बुनियादी मसइलनि जी जेको आहे उते निशानदेही कई वई, शिकायतूं कयूं वयूं। शिकायतुनि जा जेके आहिनि उते बि अंबार लॻाया विया। जॾहिं त कुझु शहरनि लिखत में बि जेको आहे सूबाई वज़ीर खे दरख़्वास्तूं पेश कयूं। ऐं इन सिलसिले में जेको आहे खुलियल कचहरी में जेको आहे सूबाई वज़ीर अवाम जा मसइला ॿुधा ऐं जल्द मसइला जेको आहे हल कराइण जी जेको आहे ख़ातिरी कराई। जीअं खुलियल कचहरियूं पहिरियां बि थींदियूं रहियूं आहिनि ऐं पोइ ख़ातिरियूं ई सिर्फ़ु करायूं वेंदियूं आहिनि, पर हुकुमनामा जारी थींदा आहिनि पर उन ते अमल थींदे जेको आहे उहो नज़र न ईंदो आहे। इन मौक़े ते जेको आहे सूबाई वज़ीर जेको आहे उन ख़िताब कंदे बि इहा ॻाल्हि कई त असीं जेको आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु ऐं हिन सां गॾोगॾु वज़ीर आला सिंध जी जेको आहे ख़ुशूसी हिदायतनि ते सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेको आहे खुलियल कचहरियूं करे रहिया आहियूं। ऐं उन्हनि चयो त अवामी मसइला हल कराइण जेको आहे हुकूमत जी जेको आहे उहा अवलीन तरजीह आहे। ऐं खुलियल कचहरियूं जेके आहिनि अवाम ऐं इंतिज़ामिया खे विच में मज़बूत ऐं बराह रास्त राब्तो क़ाइमु करण में जेको आहे उहो अहम किरदारु अदा कंदियूं आहिनि। ऐं इहा अहिड़ी खुलियल कचहरी जेको आहे उहा थी, उनखां पोइ जेको आहे मसइला ॿुधा विया ऐं मसइला हल कराइण जी जेको आहे उन्हनि खे ख़ातिरी कराई वई। उनखां पोइ जेको आहे खुलियल कचहरी जेको आहे उहा पंहिंजे जेको आहे इख़्तिताम पज़ीर थी वई। जी जी सही। अच्छा, हुते कंदकोट में जेका खुलियल कचहरी थी उनमें का बदमज़गी जो वाक़ियो पेश आयो, ॿुधण में आयो पियो त हुते जेको आहे साॻी सूरत हाल ॿियनि शहरनि जी, या त ॻाल्हाइण न पियो ॾिनो वियो, अहिड़ो को मामिलो थियो हो या हुते?
ॾिसो अज़मत साहब, खुलियल कचहरी उते थी, उन खुलियल कचहरी जेका ज़िले कॉम्प्लेक्स में थी ऐं उहा खुलियल कंहिं मैदान ते कंहिं ग्राउंड ते न थी ऐं उतां जा जेके गेट जेके हुया उते बंदि कया विया, उते सिक्योरिटी सख़्तु कई वई। पोइ उते जेको आहे जंहिंखे इनवाइट कयो वियो त उते माण्हू उते पहुता, जंहिंमें शहर जो समाजी धुरियूं ऐं शहरीता जा अॻवान, सहाफ़ी, वकील उहे पहुता ऐं कुझु आम माण्हू, आम शहरी जेको आहे उते पहुता। बाद में जेको आहे SUP जा जेके कारकुन हुया, कुझु शहरी हुया, उहे बाद में जेको आहे उते पहुता। उन्हनि जी इहे दाऊं हुयूं, इहे शिकायतूं हुयूं त असांखे जेको आहे त खुलियल कचहरी में नथो छॾियो वञे ऐं असांखे मौक़ो नथो ॾिनो वञे ऐं मौक़ो न मिलण जे करे उन्हनि जेको आहे बाद में जेको आहे जीअं खुलियल कचहरी ख़तमु थी ऐं सूबाई वज़ीर रवानो थियो त उते जेको आहे उन्हनि एहतजाज कंदे दाऊं कूकूं कयूं त जेको आहे त हिते रुगो मनपसंद माण्हुनि खे घुराए करे उन्हनि जा मसला ॿुधा पिया वञनि। पर असां हिते मसला खणी आया हुआसीं, पर असांजा मसला जेके आहिनि उहे न आहिनि ॿुधा विया ऐं सूबाई वज़ीर जेको आहे खुलियल कचहरी ख़तमु करे पंहिंजे वक़्तु मूजिबि जेको आहे उहो रवानो थी वियो। ठीकु आहे गुलाम रसूल मीरानी, तव्हां आगाह कयो। कंदकोट जी सूरत हाल तव्हां ॾिठी त हुते सिक्योरिटी तमामु घणी सख़्तु कई वई हुई। उते गेट ते इहो पुछा कयो पियो त तव्हांखे इनवाइट कीअं कयो आहे, तव्हांखे दावत कंहिं ॾिनी आहे ऐं जेके जेके इनवाइटेड हुआ उन्हनि खे अंदरि छॾियो पियो वियो, जॾहिं त आम पब्लिक जेको आहे उते अंदरि वञण जी जेको आहे उहो सख़्तु ममानियत हुई। तव्हां सूरत हाल असांजे रिपोर्टर खां ॿुधी गुलाम रसूल मीरानी खां त कंदकोट में इहा सूरत हाल हुई, सॼे ॿियनि शहरनि में बि जेको आहे इहा साॻी सूरत हाल हुई त माण्हुनि खे अंदरि घणण न पियो ॾिनो वियो। उन्हनि खां पुछियो पियो त तव्हांखे कंहिं घुरायो आहे, तव्हां छो आया आहियो, कहिड़ा मसइला तव्हां ॿुधंदव ऐं कहिड़ा मसइला जेको आहे तव्हांजा आहिनि। जेकॾहिं को दरख़्वास्तूं खणी पिया त उनखे दरख़्वास्तुनि खे बि जेको आहे उहो उन्हनि खे रोकियो पियो वियो। सिंध जे केतिरनि ई शहरनि में जेको आहे ईअं ई बदमज़गी थींदी रही। केतिरनि ई हर घणे भाङे जेको आहे हर हुन में जेको आहे कचहरी में जेको आहे उहो ईअं ई रहियो। सजावल जी सूरत हाल पुछा कयूं था, जिते कॾहिं हिकिड़े पीरसन खे तशदुद जो निशानो बणायो वियो, जंहिं हुन चयो त तव्हांजे चूंडियल नुमाइंदे जेको आहे खेसि तशदुद जो निशानो दानिश मलकानी ते हुन इल्ज़ाम हयो। जी शबीर समो ॿुधाइजो त सजावल जी खुलियल कचहरी कीअं रही? जी बिल्कुलु, सुजावल में औरतुनि जी भलाई वारे खाते जी सूबाई वज़ीर शाहिना शेर अली जी सदारत हेठि शायान बैंक्वेट में शादियाल में कचहरी खुली कचहरी मुनक़िद कई वई, जंहिंमें सुजावल ज़िले जे अवाम तरफ़ां सिहत, तइलीम, रोज़गार, बुनियादी सहूलियतुनि, सिलेस्मा सेंटर, कॉलेज, यूनिवर्सिटी कैंप ऐं मंशियात जे ख़ात्मे बाबति मुख़्तलिफ़ माण्हुनि मसइला पेश कया। खुली कचहरी में MPA हीर सूअर, रियाना लगारी, शाह हुसैन शाह शिराज़ी, ज़िला काउंसिल दानिश मलकानी, अॻूणो ज़िले नाज़िम सैयद सफ़र हुसैन शाह शिराज़ी, नसीर अहमद शाह शिराज़ी ऐं ॿिया ई केतिरा ई अमलदार, डिप्टी कमिश्नर SSP सुजावल समेत तमामु वॾे अंग में शहरी शरीक हुआ। सूबाई वज़ीर शाहिना शेर अली ख़िताब कंदे चयो त खुली कचहरी जो मक़सदु अवाम जा मसइला रूबरू ॿुधी उन्हनि जा मसइला वज़ीर अला सिंध ताईं पहुचाइण जे जल्द हल करण लाइ क़दम खंया वेंदा। जॾहिं त कचहरी में कुझु बदनज़मी थी वई ऐं जहिड़ो थी पियो, जंहिं सबबु खुली कचहरी बाद में ख़तमु कई वई, जंहिंजो बदनज़मी कंदड़नि जे ख़िलाफ़ 4 जवाबदारनि ते केस दाख़िल कयो वियो ऐं 10 खां 12 नामालूम जवाबदारनि ते सरकार जी मुदत में सुजावल थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। SP अलीना राजपूत जी हिदायतुनि ते खुली कचहरी में सुजावल पुलिस मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते छापा बि हणी रही आहे, जॾहिं त 4 जवाबदार हिन वक़्तु बि गिरफ़्तार आहिनि। उहे 4 जवाबदार केरु आहिनि शबीर समो? 4 जवाबदार उहे केरु आहिनि? कंहिं पार्टी सां तालुक़ रखनि था? उहे आम पब्लिक या माण्हुनि केरु आहिनि उहे जेके गिरफ़्तार थिया आहिनि, जेके नामज़द जवाबदार आहिनि? जवाबदार जेके आहिनि सो जत बिरादरी जा माण्हू आहिनि, जेके जंहिंमें हिकु रज़ा मोहम्मद जत, वली मोहम्मद जत, सबक़तुल्लाह जत ऐं नूर मोहम्मद जत जी आहिनि। ठीकु, उहे कंहिं पार्टी सां तालुक़ रखनि था या उहे उन्हनि जे मथां ईअं FIR थी वई आहे? उन्हनि जो किरदारु छा हो बदमज़गी करण में? बस इहो वाक़े जी फुल मालूम न थी सघी आहे, पर मुतासिर शख़्स जो चवणु आहे त मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो थियल आहे, इन जे करे हुन पंहिंजो मसइलो पेश कयो पिए जंहिं सां हीअ बदनज़मी कई आहे। सही, ठीकु आहे, महिरबानी शबीर समो। नाज़रीन तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी।
ऐं समूरनि हंधनि ते बदमज़गी थी सजावल में कुझु घणी थी उहा खुलियल कचहरी जेको आहे छा चवंदा आहिनि उन्हनि खे ख़तमु करणी पई हुते हिन बदमज़गी जे करे सवाल इहो त पैदा थिए त तव्हां खुलियल कचहरी कयो था खुलियल कचहरी त आवाम जे भलाई जे लाइ हूंदी आहे आवाम सां तव्हां डायरेक्ट इंट्रेक्शन कयो था पर तव्हां जॾहिं दरवाज़ा बंदि करे छॾियो सिक्योरिटी तव्हां सख़्तु करे छॾियो हर ईंदड़ खां तव्हां पुछो ऐं उनखां पोइ दर तां माण्हू मोटायो जेकॾहिं माण्हू अंदरि दाख़िल बि थी वञे थो त उनखे तव्हां ॻाल्हाइण न ॾियो त इहा कहिड़ी खुलियल कचहरी थी कहिड़ो इहो आवाम सां इंट्रेक्शन थियो ऐं कंहिं बि खुलियल कचहरी में को ज़ाहिरी तौर ते इहो हुकुमनामो जारी न थियो त हाणे हीअ मसइला हल थींदा या इहे मसइला किथे ॿुधाया वेंदा इहे मसइला कंहिंखे ॾिना वेंदा उनखां पोइ हिन जो लाहे अमल छा थींदो उहो ज़ाहिर न थियो प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी त पहुचे थो मूंखे ॾींदा इजाज़त अलाह भाई।